छोकरा सा मीर मोहम्मद जड़े मलंग मानो के बारे में कहता है तो न नहीं तो बस दिन जो शिकार थी ऐसे ठीक है असल में तीनों बाबा से जो मसलो सुलझाए ॾिनो न हाणे सोनू जे लाइ छा रहिया कहिड़े सिलसिले में? मुराद वारे मामले में मामा मुराद जे बारे में सोचण जी का बि ज़रूरत न आहे। हू इनकार करे वियो आहे। सोनू दिया जे मुराद असांजी इज्जत रखी आहे तो वो इनकार कॾहिं बि न कंदो। मुराद जे इनकार करण जो ज़रूर को सबब हूंदो। मुंहिंजो फ़ैसिलो मां त उहो तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त हाणे मुंहिंजी क़िस्मत जो फ़ैसिलो तव्हांखे करणो आहे छो त मुमकिन आहे मतां ॿीहर को ग़लति फ़ैसिलो करे विया। न सुन बाबा असां बि तो जड़ा इंसान है गलत फैसलो तो असां बि करे सघूं था। ये फैसलो तोखे करणो आहे कोई न ते सब वेही सोचे सघूं था। मामा मां कहिड़ो फ़ैसिलो कयां? न मां फराज़ जी मोहबत दिलि मां थी कढी सघां न हुनजी नफ़रत। तव्हां ॿुधायो त मां छा कयां? जेकॾहिं तुंहिंजी दिलि चवे थी ऐं फराज़ जूं ग़लतियूं माफ़ करे सघीं थी त बाबा तोखे इजाज़त आहे तूं भली हुन ॾांहुं हली वञ। न बाबा मां कॾहिं बि फराज़ खे माफ़ न करे सघंदसि। तो पोइ तोखे तलाक नई ज़िंदगी जी शुरुआत करणी पवंदी। बाबा इहो ज़रूरी नाहे त मुराद साईं शादीअ लाइ तूं तलाक वठ। असां ईअं नथा चऊं। बाबा जिथे बि तूं ख़ुशि रहीं तूं पंहिंजो जीवन साथी पाण ॻोल्हे। फराज़ मां तुंहिंजी सॼी ॻाल्हि सम्झी वियुसि पर मूंखे कुझु बि सम्झ में नथो अचे त इन मसइले खे कीअं हल कजे। नसीर सच पुछी न मूं एतिरियूं ग़लतियूं कयूं आहिनि जो हाणे सोनू जे साम्हूं वेंदे बि मूंखे शर्म थो अचे। तूं शर्म न कर सिधो वञी तूं सोनू जी आॾो पंहिंजी ग़लतियुनि जो एतिराफ़ कर। नसीर मूं लाइ केतिरा भेरा मोबाइल ते हुन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई आहे हू मूंसां ॻाल्हाए नथी। तूं ॿुधाए मां छा कयां? मुंहिंजी सलाह इहा अथई तूं पाण शहर वञी सोनू सां कंहिं बि तरीक़े सां रूबरू मिली वठ। नसीर सोनू मां उमेद रखण अचाई आहे मूं कुझु ॿियो सोचियो आहे। छा सोचियो अथई? इहो सोचियो आहे त सोनू खे ज़बरदस्ती खणी कुझु ॾींहं पाण वटि रहींदुसि ऐं एतिरो प्यारु ॾींदोमांसि जो सभु नफ़रतूं विसारे वेंदी। न फराज़ न ईअं करण सां सोनू तोखां अलाए केतिरो परे हली वेंदी। यार नसीर सच पुछी त मुंहिंजे पीउ मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। नसीर अब तक जी जड़ी जाई है रहमान ही शेर जे करे हुनजी बात थी न तो देखिए बाबा नज़ीरा खे तलाक मिलण खां पोइ नज़ीरा जो छा थींदो? जरूर पंहिंजो ॾिठो कंदी जवान जमान आहे पुट बि त कोन रहंदी। पर बाबा नज़ीरा सां ॻोठ जो को बि माण्हू शादी कोन कंदो। सभु कंहिंखे ख़बर आहे त नज़ीरा खे औलाद थियणो ई कोन्हे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चाचा रमजान छा हाल आहे? रमजान वाह जो कम कयो अथई शाबाश अथई। ॿुधो आहे त अॻु वाट तो पंहिंजे मुबारक हथनि सां जाबिर ख़ान जी क़बर ठाहे छॾी आहे। चाचा रमजान मज़ो तॾहिं आहे जॾहिं जाबिर ख़ान जो कांध पोइ अॻु में करे छॾी। हिकु ॿिनि टेगुनि में कहिड़ो ख़र्च ईंदो? हा हा कहिड़ो ख़र्च थींदो? पैसा न अथव न अम्मा खे चवां तव्हांखे व्याज ते वठराइजे। ब्याज ते इन ॻोठ में कहिड़ा वाणिया वेठा जेकी ब्याज ते पैसा ॾींदा? हिन ॻोठ में कोन्हे चाचा रमजान बाक़ी भर वारे ॻोठ में आहे दीवान टिल्लूमल उनजी ज़ाल आहे न अम्मा सां मेरी ठहियल आहे। ॾुखी सुखी महिल अम्मा मेरी माण्हुनि खे कमु कराए ॾींदी आहे। छाजो असां जाबिर ख़ान जो कांध पोइ कंदासीं जो व्याज वठो ऐं कर्ज़ खणो। अदी उहा तव्हांजी मर्ज़ी। तव्हां भला ख़ैर में आहियो? हा ॿियो ख़ैर आहे। अम्मा चयो त रमज़ान वारा घणे अरसे खां पोइ ॻोठ मोटिया आहिनि उन्हनि जी दावत छॾे चो। उथो हलो उथो उथो असां तव्हांखे वठण आहियूं। न पुट रहमान घर में कोन हुनजे अचण खां सवाइ असां कीअं हलूं? मासी साहिबा खे चइजो त दावत जो ख़ैर आहे असां ईअं घुमी वेंदासीं। रे उथ मारा इकट्ठ ते चढ़ी पई तो हल तालू अम्मा खे ॿुधायूं। हा दा अम्मा जो चाड़ो कोन थियो। हल उथ। ऐं हेॾे नज़ीरा ॻाल्हि त ॿुध इन सोपत फ़कीर खां तलाक छो थी वठी? तलाक छो थी वठां? तो ॾिठो आहे चाचे मेहराब जी उमिरि जो आहे। पोणो आहे त छा थी पियो? कहिड़ो तूं हुनखे पुट ॼणे ॾींदी ऐं पोयां वरी कहिड़ा भाइर वेठा थी जिन खे पालींदी? हालात आहे
अल्लाह त बराबर आहे पर शादी कंदी है त पंहिंजो घर कमींदई कंहिंजी मोहताज कोन थींदी है कीअं बि मेरा बि हा हा पंहिंजो घर पंहिंजो ई आहे अमां ॾिसे थी असां नोहरनि जे हथ वसां आहियूं मानी त ठहियो वक़्त ते चांहि बि नसीब कान थी थिए छोरी मुंहिंजी सलाह मञ तलाक न वठ हिन ॻोठ में जा ॿियो को तोसां शादी कोन कंदो शादी त मां कंदसि ऐं हिन ई ॻोठ मां कंदसि जी हिन ॻोठ मां मुंहिंजी शादी न थी न त मां ख़ुदकुशी करे छॾींदसि शाहू हथियारनि जो बि बंदोबस्त करे छॾियो आहे ऐं हमरा बि जाम आहिनि हाणे वक़्तु अची वियो आहे त नवाब खान जी ओताक ते हमलो कजे मामे सोहबत खे हथियारनि ऐं हमराहनि जे ज़ोर ते ओताक मां नथो आज़ाद कराए सघिजे छो जो नवाब खान जी ओताक जे मथां पुलिस ऐं हथियार बंदनि जो पहिरो आहे पहिरो त बराबर आहे हमरा खे त छॾाइणो आहे न कासिम लाल खान मूं सॼी जांच कई आहे त नवाब खान सिर्फ़ हिकु हथियार बंद सां गॾु पियो अचे ओए त अॼु नवाब खान खे कुलो ॾिजे सोबत फ़कीर सां गॾु सोबत फ़कीर जी घरवारी बि वापसि अची वेंदी ईअं त पोइ मामिलो सफ़ा चोट चढ़ी वेंदो कुझु बि कोन थींदो ऐं कंहिंखे ख़बर बि कान पवंदी त नवाब खान खे कंहिं खयो आहे ख़बर कीअं न पवंदी नवाब खान को नंढो माण्हू न आहे जो असां नवाब खान खे लिकाए छॾंदासीं न लाल खान असांजो नालो बि ज़ाहिर कोन थींदो कासू मूंखे तो वारी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तूं चवीं छा थो ज़हर जो इलाज ज़हर सां थींदो आहे लोह खे लोह ई कढींदो आहे दुनिया नवाब खान जी नवाबी खां मथे आहे मां सम्झी विस रखियल हिकु दफ़ो रुगो नवाब खान खे हथीको कयूं पोइ विचा माण्हू पाण ई मामिलो ठाहींदा ईअं न हलो जेका संगत जी सलाह तव्हां रुगो तयारी पकड़ियो यूं था बंभोर खे पायूं छो जो लाल खान उठनि खे बि चोराबा पाराए चंदो आहे काॾे निकितो आई नवाब साहब छो तुंहिंजो कमु आहे कम जा पुत्र पुछाई थो सीधी तरह वर्ती दे शहर थो वञ तो ई त चयो घेरे त अथई नवाब खान वटां पंहिंजी ज़ाल वठी अचो हा साईं जी संदुसि ज़ाल खे वठी इन घर में कीअं थो वापसि अची मां बि तोखे ॿुधाईंदुसि सोनो खसा मां बि हिन घर में कोन ईंदुसि तूं वञ ज़ोर लॻाए ॾिस जे न सां वटिजे त ठीकु आहे त काती तोखे मां ॾींदुसि नवाब खान ख़ुशि न थिए त मुंहिंजी नुंहुं खे घर में विहारे छॾंदो ऐं छोरी खे तलाक वठाईंदो मां सोनो सां रूबरू मिलंदुसि सॼी ॻाल्हि साम्हूं अची वञे तूं घणो न सोच मुराद असांजे घर जो नौकर आहे इन करे तूं शादी लाइ सोचींदी आहे न मां ॻाल्हि रुगो एतिरी त न आहे मां मुराद जी मोहबत जो अदा न करे सघियसि ऐं मुराद बि मूंखे हमेशह फराज़ जी धिकायल मोहबत सम्झंदो रहंदो इहे सभु तुंहिंजे वजूद जा वहम आहिनि सोनू ईअं कोन थींदो मुराद फज़ीलत वारो छोकिरो आहे मामा मुराद बि त मर्द आहे न वक़्तु अचण ते इहे मर्द तोते वांगुरु अखियूं फेरे था वेहनि सभु मर्द हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा आहिनि सोनू घटि में घटि मुराद मां तूं अहिड़े क़िस्म जी उमेद न रख मामा घटि में घटि मां हाणे कंहिं मर्द ते अंधो एतमाद नथी करे सघां मां मुराद खे पंहिंजे तरीक़े सां परखणु थी चाहियां बिल्कुलु सोनू इहो त तुंहिंजो हक़ आहे छो जो ज़िंदगी त तोखे गुज़ारणी आहे तव्हांखे ॿुधाइण जे लाइ मूं वटि हिकिड़ी बुरी ख़बर आहे बुरी ख़बर आहे छा ॻाल्हि आहे बाबा न पुछो त छा थियो आहे वक़्तु असांखे वॾे इम्तिहान में विझी छॾियो आहे थींदो बाबा आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां जहिड़ो बहादुर मर्द बि परेशान थी विया सोनो थी आहे हाजी बाबा खे लाल खान ऐं शाहू रस्ते मां अगवा करे विया आहिनि छा तीनू बाबा ही छा थी वियो लाल खान नवाब खान खे ज़िंदा त कोन छॾींदो हौसलो रख महाजाणी हौसलो रख तीनूं जे हूंदे तुंहिंजे वर जे वार खे बि को सोभाउ न लॻंदो लाल खान तीनूं जी ग़ैरत खे गाह ॾिनी आहे हाजी बाबा खे अॻवा ठाहे कयो हाणे लाल खान वारा सज़ा खां बची कोन सघंदा
बाबा जाने वो रात के हिते घुरायो आहे। हाणे मां हाजी बाबा खे आज़ाद कराइण खां सवाइ न वठंदुसि। मुरादला आसाद शहर ना आयो है कोन आयो पर अचे पियो गाड़ी मीर मोहम्मद जी हाणे वरी पाण शहर का आयो हालत ॾिस मीर मोहम्मद गाड़ी ड्राइवर का आयो आहे बाक़ी हाजी बाबा पाण कोन आयो आहे। हली न अचे हल त गाड़ी में चढ़ी कुकुर खणी जो न मीर मोहम्मद मां शहर तो वञा। ओयो कई देर थी फिर बाठाणी सॼे कोठ में चुकाए इज्जत सां पारी हल कुकुर खणी दे पो शहर वञी। मीर मोहम्मद मां आजानी सोनू अकेलियूं आहिनि। छो चाचा नवाब खान कोने पहुंचे हाजी बाबा के लाल खान मारा अगवा करे। हां ये लालू जी मासा थी अगवा करी बा बुध शेर के सालू पुछो लालू के बाटाणी मासा के मुंह को छडाई दो मुराद के छो तो जई तू वञ शेर ओटा के मेटो तई मुराद चार तो वञ ठीक आ वञा दो बी नी लालू के तो नी सट को तो जा योरी मासा ता एंटी फिरती तो करे हां असा को घर मरी जाऊं। मुराद वञे तो कॾहिं मोड़ने घट में घट पंहिंजी मर्ज़ी सां तो कोन मोटी सघंदुसि छो जो नौकर जो आहे कमल नौकर मालिक अॻियां पंहिंजी मर्ज़ी न हलाए सघंदो। मुराद मां तुंहिंजी मजबूरी सम्झां थी पर मुंहिंजी अखियुनि खे तोखे ॾिसण जी आदत पइजी वई आहे। पंहिंजी अखियुनि मूंखे ॾिसण वारी आदत कखां वांगुरु कढी छॾ ऐं दिलि खे कार्य कयां जेका मीर मन जे बदिरां मुराद थी करे इन ते मुंहिंजो बस त कोन हलंदो न। मोल हिकु फ़ैसिलो कयो आहे मुंहिंजे मोटी अचण ताईं पंहिंजी दिलि खे दिलासा ॾेई ख़ामोश करे छॾ। कोशिश कंदसि त मुंहिंजे हिन हाल ते तोखे रहम अचे। वाह सोबा दा फकीरा आ ॾिसो मुंहिंजे मुंहुं खे ॾिसो हिन शिकिल खे ॾिसो 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 खिल सुना नहीं खिल थोरो टाइम थी खिलण में बाकी वो टाइम पे खिली वठा न खिला मार खिला राणा राणा तो सोबा दा फकीर का सुना दो ही कोन सुनानी आ तो तू ही कोन करी हाणे वे तू ॾिस फकीरा पंध ये तुंहिंजो उताड़ो अगवा थियो ऐं नज़ीरा मोटंदी ऐं सोबत आज़ाद थींदो ताईं हथ ॿधी मोकिलींदो फ़क़ीर खे दंदण ॾेई बात धोई वे नज़ीरा मोटंदी ऐं सोबत फ़क़ीर आज़ाद थींदो। सोबत फ़क़ीर नवाब खान तो वांगुरु काटकू कोन है नवाब खान आहे ॾिसूं इहो लालड़ू नवाब खान खे लिकाए किथे थो ऐं आज़ाद कीअं थो घुमे। रमाना तूं त ॻाल्हाईंदो सच पुछी त फ़क़ीर खे मिर्च था लॻनि मिर्च मां तोखे कचो खाई छॾियो छो अञा तो ते मूंखे राम पियो अचे राम छा चई फ़क़ीर मुंहिंजे ॻाल्हाइण सां तोखे मिर्च था लॻनि ओए त मां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि जीअं मिर्चनि सां गॾु तोखे लूणु बचे। बाबा जो छा थींदो लाल खान वारा बाबा के मारे त अचे ॾींदा न। अल्लाह न करे सोनू तूं घबराए न दिनू बाबा ने मसले खे सुठे तरीक़े सां सुलझाए सघे थो। अम्मा मूंखे खौफ तो थे भले कुछ भी थी वने लाल खान वारा इतरो जल्दी बाबा के न छॾींदा। छो छाजे करे मामा मूंखे लगे तो त जाबिर खान ऐं फराज आरा लाल खान सां मिलियल आहिनि वो कंहिं भी सूरत में मूंखे वापस कंदा। हाँ सर खैर में याद करते अच्छा तो फराज खान धन है वहाँ काल नथी कटिया ॻाल्हाईं त ईअं थो
ॼण तोखे का ख़बर ई कान्हे का हाणे अणॼाण न थी मूंखे तुंहिंजे ऐं तुंहिंजे पीउ जी आदतुनि जी ख़बर आहे बसि हाणे ॻाल्हि ॻाल्हि ते कसम खणण कूड़नि माण्हुनि जी आदत हूंदी आहे ठीकु आहे मां मञां थी तोखे ख़बर न आहे पर हाणे त ख़बर पइजी वई हाणे वञ लाल खान वटां वञी करे बाबा खे आज़ादु कराए अच पोइ जेको तोखे ॻाल्हाइणो आहे न अची रूबरू ॻाल्हाइजांइ सोनू तूं फराज़ खे छो चयो जंहिं माण्हू सां ॻाल्हाइणो ई न आहे उन सां वास्तो वधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे अम्मा मूंखे फराज़ सां को बि वास्तो न आहे मूंखे त हुन खां पंहिंजी ज़िल्लतुनि जो बदिलो वठणो आहे अदा शेर इहो तूं छा थो चईं नवाब खान खे लाल खान मुंहिंजे करे अगवा कयो आहे हा तुंहिंजे करे लाल खान इहो शर्त रखियो आहे त नज़ीरा ऐं सोबत फ़कीर मुंहिंजे हवाले कयो त पोइ नवाब खान खे आज़ादु कर अदा शेर मुंहिंजे करे नवाब खान जहिड़ो नवाब मारिजी वञे उन खां सुठो आहे तव्हां मूंखे सोबत जे हवाले करे छॾियो कोई जेको मुंहिंजो मुक़दर लाल खान एॾो फने खान आहे छा अदा शेर कुझु बि थी पए नज़ीरा खे सोबत फ़कीर जे हवाले कोन कंदासीं अदा शेर हिम्मत अथई त बद संदरो त लाल खान ऐं शाहू वारा हथ ठाहे थो ॼाए इहा ई त मुर्सी आहे ॿिन्ही थुल्हनि खे ईअं कुटियो जीअं उठ पतण ते कुटबा आहिनि ईअं ई थींदो बाबा ॿार संगत खे प्यार हा हा संगत त पहुची वेंदी पर ख़बर त पए लाल खान किथे आहे घटि में घटि ॻोठ में त न बसि इहा ख़बर पए त नवाब खान खे किथे रहायो जंग में या कंहिं ॿिए हंधि मूंखे बि झंग में खणी विया हुआ मतां नवाब खान खे बि झंग में रहायो शेर जॾहिं नज़ीरा पंहिंजे मुड़ुस वटि वञणु चाहे थी त पोइ तव्हां जहिड़े जी तयारियूं छो था कयो हट करे वे इहा ख़ुशीअ सां कान थी चए ख़ुशीअ मां चवे या दुख मां या कंहिं मजबूरीअ सां चवे पर तव्हां कंहिं सॼे जहान जो ठीको त कोन खयो आहे न अदी चरी त न आई थी कि मुंहिंजल जी मदद करणु सुठी ॻाल्हि आहे ज़ेबू नज़ीरा असां वटि साम पियल आहे कुझु बि थी पए भली मरी वञूं नज़ीरा सोबत फ़कीर खे नाहे ॾियणी काटण खां पोइ बि हिते लॾे आयासीं पोइ बि नवाब खान जे जड़नि मां जान नथी छुटे आखिर असांजी जान कॾहिं छुटंदी राणी हीरो की नवाब खान जो जहिड़ो न आहे नज़ीरा जे करे नवाब खान जहिड़ो माण्हू आज़ादु पियो थो सहे पोइ छा कयूं नज़ीरा खे छा कयूं नवाब खे रहमान खुदा जे वास्ते थोरो पाण ते रहम कर राणी हिन ॾुखे वक़्त में नवाब खान खे छॾे ॾियणु सुठी ॻाल्हि आहे छाजो नवाब खान अकेला एतिरा हारी नारी कमदार कारवां पुलिस पोइ बि नवाब खान अकेलो आहे जेको माण्हू ॿियनि जी जान छॾाए सघे थो उहो पंहिंजी बि जान छॾाए सघे थो छॾाए वेंदो जान पर असां मयारी थी पवंदासीं राणी मयारी कोन थींदासीं नवाब खान एतिरो नंढो माण्हू न आहे जो तोखे मयार ॾींदो तोखे पाण वणाइण जो शौक़ु आहे त पोइ वञी नवाब खान जी जान छॾाए